आगाह कयां कि अॻूणे IG सिंध गुलाम हैदर जमाली ख़िलाफ़ आमदनी खां वधीक असस ठाहिण वारी इंक्वायरी अदालत गुलाम हैदर जमाली जे 10 ॾींहंनि लाइ हिफ़ाज़ती ज़मानत मंज़ूर करे वरिती आहे। तव्हांखे आगाही ॾींदालू अहम ख़बर आहे। अदालत गुलाम हैदर जमाली जी 10 ॾींहंनि लाइ हिफ़ाज़ती ज़मानत मंज़ूर करे वरिती आहे। सिंध हाई कोर्ट पारां 10 ॾींहंनि अंदरि लाॻापियल अदालत सां राब्तो करण जो हुकुम ॾिनो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ आहे, अवां सां शेयर कंदा हलूं। कराची मां अॻूणे IG सिंध गुलाम हैदर जमाली ख़िलाफ़ आमदनी खां वधीक असस ठाहिण जी इंक्वायरी थी आहे। अदालत गुलाम हैदर जमाली जी 10 ॾींहंनि लाइ हिफ़ाज़ती ज़मानत मंज़ूर करे वरिती आहे। बिल्कुलु नाज़रीन, ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। सिंध हाई कोर्ट पारां 10 ॾींहंनि अंदरि लाॻापियल अदालत सां राब्तो करण जो हुकुम जारी कयो वियो आहे। अहम ख़बर आहे, अवां ताईं पहुचायूं पिया। अॻूणे IG सिंध गुलाम हैदर जमाली ख़िलाफ़ आमदनी खां वधीक असस ठाहिण वारे केस में अदालत गुलाम हैदर जमाली जी 10 ॾींहंनि लाइ हिफ़ाज़ती ज़मानत मंज़ूर करे वरिती आहे, जिन त सिंध हाई कोर्ट पारां 10 ॾींहंनि अंदरि लाॻापियल अदालत सां राब्तो करण जो हुकुम ॾिनो वियो आहे।